हम अपने हिसाब से तेरे नाम करते हैं। ए वतन हम तेरी अजमत को सलाम करते हैं। मोहतरम जनाब उस्ताद साहिबान मुअज़्ज़िज़ मेहमान गिरामी ऐ मुजा मकतब साथियों अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जनाब सदर आज आवण खुशी जे मौके ते तमाम अहल वतन के ऐ असा जे मकतब जे उस्ताद ऐ शागिर्दन जे तरफा मुबारकबाद पेश करिया थो। जनाब सदर आज का 78 साल पहिरियां असा जे बुजुर्गन वडियूं कुर्बानियूं ॾेई ही मुल्क अंग्रेजन जे गुलामी मां आजाद करायो आहे। उन्हे खुशी में हर साल 14 अगस्त 1947 14 अगस्त 1947 आजादी जड़ी जोश ऐं जज्बे सां मल्हाईंदा आहियूं। जनाब सदर असा के फखर आहे त पाकिस्तान असा जो प्यारो वतन आहे। असा के उन जे ज़र्रे ज़र्रे सां मोहब्बत आहे। पाकिस्तान जी ज़मीनूं ज़ख़ीज़ आहिनि। पाकिस्तान जा मैदान वसी आहिनि। पाकिस्तान में बड़ा बड़ा जबल आहिनि। जनाब सदर असा इन मकसद जा मुसाफ़िर पंहिंजे वतन सां इहो वाइदो करियूं था त काइदे आज़म असा के पाकिस्तान जे सूरत में जेका अमान ॾिनी आहे मुंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं। असीं शागिर्द पंहिंजे वतन असीं शागिर्द इंशाअल्लाह पंहिंजे वतन जी सरबुलंदी ऐं अज़मत जे लाइ मौत जो आख़िरी क़तरो नाहिन तयार आहियूं। अल्लाह पाक असांजे वतन खे सदाईं आबाद रखे आमीन। रब देश तुंहिंजे राह में उड़े पुरे थी वही वञे तुंहिंजो कर्ज़ नहीं वञे मुंहिंजो नसीब ठही वञे। पाकिस्तान